जी साज़िश करार ॾींदे 13 अप्रैल ते एहतजाजी मुज़ाहिरनि ऐं बुख हड़तालुनि जो ऐलान कयो आहे। सुस्त रफ़्तारी सां थींदड़ घरशुमारी ते अञा बि क़ौम परस्तनि जा ख़दशा बरक़रार आहिनि। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर अयास लतीफ़ अली जे सैयद आलम शाह ऐं बिन पली जे हाउस हैदराबाद ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गुज़िरियल 6 ॾींहनि खां घरशुमारी में सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि, पर सिंध हुकूमत का बि कार्रवाई न पई करे। अयास लतीफ़ अली जे वधीक चयो त सिंध हुकूमत जी लापरवाही मां वाज़े थिए थो त सिंधी माण्हुनि जे मुख़ालिफ़नि सां ॿधल आहे। हुन जो त 48 कलाकनि अंदरि घरशुमारी में थियल बेक़ाइदगियुनि जो नोटिस वठी मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई त तहरीक हलाई वेंदी। अयास लतीफ़ अली जे चयो त हुकूमत हिक इतिहादी धुर सां मुआहिदो कयो आहे त बजट पास कराइण एवज़ संदसि मर्ज़ीअ जी आदमशुमारी कई वेंदी। हुन ऐलान कयो त हू कराची में 1500, हैदराबाद में 1000, मीरपुर ख़ास ऐं ॿिनि शहरनि में 500 रज़ाकार घरशुमारी वास्ते ॾियण लाइ तयार आहिनि ऐं उहे शफ़ाफ़ घरशुमारी कंदा।